प्रिय विद्यार्थियों, बीए पार्ट थर्ड जो सचल सरमस्त जो कलाम जो वहदत कलाम पढ़णु शुरू करे चुका आहियूं। हिन में 5 पॉइंटूं पाण कल्ह कयूंसीं। वहदत माना तव्हांखे कल्ह ॿुधायो हेकड़ाईअ मां ॻणाई ऐं ॻणाईअ मां हेकड़ाई जो जेको सिद्धांत आहे उहो जेको सिद्धांत सचल सरमस्त हिन में सिद्ध कयो आहे। अॼु पाण कयूं था 6 पॉइंट। इन में ॿुधायो अथई त उतरां ओरे कई चमकणी चमकाहट उतां हिकु सेकेंड ॿुधायो अथई हिन में वहदत में त जात सिफ़ात इहो पाण कल्ह कयोसीं। तबल वॼाइज तबले वारो 5 पॉइंटूं पाण करे चुकासीं। अॼु पाण कंदासीं त पाणा पाण ई कयोसीं बेशक हर सूरत सैलानी। पंहिंजो पाण खे पंहिंजो पाण ई असां हैरानीअ में विधो आहे। हर हिकु सूरत जेका आहे उहा सैलानी आहे, मुसाफ़िर करणु आई आहे। हिते सबका सूरत पंहिंजी आहे, आहियां ला मकानी। सबका सूरत जेका आहे उहा पंहिंजी आहे, पर मां ला मकानी आहियां, मां किथे बि कोन थो रहां। सचल नाम थियो गुम बाक़ी रहियो सिर सुभानी। चए थो त सचल जेको नालो मूंखे ॼमण खां पोइ मिलियो आहे उहो नालो अगरि गुम थी वेंदो त मूंखे उहो सभु जेको आहे सूरत उन में हर कंहिं सूरत में परमात्मा जी सूरत ॾिसण में ईंदी। सचल नाम थियो गुम बाक़ी मतिलबु नालो अगरि असां गुम करे छॾींदासीं त रहियो सिर सुभानी। उहो जेको आहे उहो सुभानी परमात्मा जो सिर क़ाइमु दाइम रहे थो। अॻिते ॿुधाए थो त न बदीनी बंदे में न इस्म इस्लामी। हिंदी सिंधी नाहे को शाह नाहे शामी। नका हरकत हुनखे नकी आहे आरामी। ख्वाजा ख़ुदामी पंहिंजी करे पाण थो। छा मतिलबु आहे त न बदीनी माना असांखे कंहिंजी बंदगी न करणी आहे, न इस्म इस्लामी न कंहिंजो नालो जपणो आहे। हिंदी सिंधी नाहे को शाह नाहे शामी। को बि असांजे लाइ हिंदी कान्हे, को सिंधी कान्हे, न शाम मुल्क जो, सभु हिकु आहियूं। असां सभु परमात्मा जा तिरवरा आहियूं, उन जूं जोत आहियूं। नका हरकत हुनखे नकी आहे आरामी। नका हुनखे हरकत आहे, नको हुनखे आराम आहे। ख्वाजा ख़ुदामी पंहिंजी करे पाण थो। ख्वाजा जेको आहे ख़ुदामी पंहिंजो पाण करे रहियो आहे। ख्वाजा माना मालिक, ख़ुदामी माना बहाना। पर इंसानु जेको आहे पंहिंजी बंदगी पंहिंजे अंदर में पाण ई करे थो, उनखे ॿिए कंहिंजे अॻियां झुकण जी ज़रूरत न आहे। नेक्स्ट आहे हिन में त पाए जामी जामियत जो आयो मंझि जहान। जामियत माना घणाईअ जो रूप धारण करे इंसान जे रूप में ख़ुदा हिन धरतीअ ते आयो आहे। जुज़े जाइ हित कई, उन जुज़े हित जाइ कई आहे। ॾिस फ़ाइक़ जा फ़रमान, इहे जेके आहिनि देवताउनि जा फ़रमान आहिनि, उन्हनि जा इशारा आहिनि त हिन संसार में अची करे परमात्मा इंसान जे रूप में इंसान जो चोलो पारे घणाईअ जो रूप अख़्तियार कयो अथई। जेके ॾिसे ॾेह में सो अथई मंझि इंसान। जेको तूं हिन संसार में ॾिसीं थो उहो हिन इंसान जे अंदर में आहे। नसूरा निशान सचल सभु शरीर में। इहे सभु निसूरा निशान आहिनि। असांखे पहिरियों ई ख़बर आहे त असांखे रुॻो इन ॻाल्हि खे सम्झणो आहे। चङी तरह सां असांखे इहो तय करिणो आहे त इहो जेको परमात्मा आहे उहो इंसान जे अंदर में विराजमान आहे। नेक्स्ट ॿुधाए थो 9 पॉइंट में छाजो शक गुमान सबका सूरत तुंहिंजी। इन में को बि शक गुमान न करिणो आहे। सबका सूरत जेका आहे उहा असांजी आहे। मता करी अरमान गहरा इन ई ॻाल्हि जो। मता इन ई ॻाल्हि जो तूं को अरमान करी, तोखे थोरो बि उन में शक न करणु खपे इन ई ॻाल्हि में त हर हिकु सूरत जेका आहे उहा परमात्मा जी आहे। हर हिकु सूरत में उहो परमात्मा निवास करे रहियो आहे। हर्फ़ हिलाल हिकिड़ो, ॿिया सभु हर्फ़ हराम। इहो हिकु ई हर्फ़ अ जेको उचारण सां ई, उन अलफ़ उचारण सां ई असांखे उहो हिकु हर्फ़ उचारण सां ई परमात्मा जो ध्यानु हासिलु थिए थो, परमात्मा जी बंदगी हासिलु थिए थी। आशिक़नि अंजाम इहो आहे अजबी सां। सचा जेके आशिक़ आहिनि परमात्मा खे चाहींदड़, उन्हनि इहा ई ॻाल्हि वर वर करे ॿुधाई आहे। पोइ ॿुधाए थो त बेरंगीअ में रंग पसो जो पैदा थियो, ज़ाहिर में पियो जंग मूसा ऐं फ़रऊन जो।
बेरंगीअ में रंग मतिलबु इंसानु जॾहिं हिते आयो त उहो बेरंगो उन में उन रंग दरिया पसो जो पैदा थियो ऐं उहो जेको ना पैदा हुओ उहो पैदा थी वियो। ज़ाहिर में पियो ज़ंग मूसा ऐं फ़रो जो, ऐं जॾहिं उहो हिते संसार में आयो ज़ाहिर त उन्हनि पंहिंजो पाण में फ़र्क़ु करणु शुरू करे छॾिया त तूं मूसा आहीं, मां फ़रऊं आहियां, तूं फलाणो, मां हीअ आहियां। त इहे जेके फ़र्क़ु आहिनि इहे असांखे न करणा आहिनि। हेठि मीनिंग लिखी वई अथव हिते न मिल मूसा माना हज़रत मूसा पैगंबर ऐं मिस्र जो ज़ालिम बादशाह, छा फ़रऊं माना मिस्र जो। त हर हिकु मिस्र जो बादशाह ऐं होॾां पैगंबर उन्हनि पंहिंजो पाण में तफ़ावत करणु भेट करणु शुरू करे छॾी। इन ई करे हिन संसार में मज़हब जे नाले ते धर्म जे नाले ते जेके आहिनि भेदभाव पैदा थिया, कटरपणे जी भेदभाव जी भावना पैदा थी। तॾहिं की ॾिठो वञे त हक़ीक़त में सभिनी धर्मनि मां असांखे हिकु ई ॻाल्हि प्राप्त थिए थी, हिकु ई मक़सदु हासिलु थिए थो त परमात्मा हिकु आहे। त उनजो जॾहिं उद्देश्य हिकु आहे त धर्म जे नाले ते असां छाजे लाइ था विढ़ूं, इहा ॻाल्हि असांजे मन मां कढी छॾणी आहे। पोइ हिन संसार में सुख ऐं शांती पैदा थींदी। नेक्स्ट आहे त ज़ाहिर ककर आहीं मींहुं तूं बातिन में, पाण उहो ई बाएं जंहिं वसे सां वस थिए। त ज़ाहिर ऐं बातिन, ज़ाहिर माना जेको प्रत्यक्ष रूप में असांखे ॾिसणु अचे थो, ककर आहे मतिलबु साम्हूं त असांखे ककर ॾिसण में अचे थो पर उन ककर में मींहुं समायल आहे। ऐं उन ई छा थो चए त ज़ाहिर ककर आहीं मींहुं तूं बातिन में, पर उन में मींहुं समायल आहे। अहिड़ी तरह इंसानु ॾिसण में अचे थो पर उन इंसान जे अंदर में उहो परमात्मा वसियल आहे। जॾहिं तरह ककर ऐं मींहुं पाण में समाया पिया आहिनि, अहिड़ीअ तरह सां इंसान ऐं परमात्मा पंहिंजो पाण में हिकु लॻा पिया आहिनि। पाण उहो ई बां जंहिं वसे सां, तूं पंहिंजो पाण खे उहो ई सम्झ जंहिंमां भलो थिए। जंहिं वसे सां वस थिए माना वसण सां त भलो ई थींदो आहे न। त इन ई करे छा आहे त पंहिंजो पाण खे उहो सम्झ, सुठो सम्झ, पॉज़िटिव ॻाल्हियूं पंहिंजो अंदर में सोच त हिन जहान में सुख ई सुख थींदो। नेक्स्ट आहे ॼाणनि तफ़ावत अब्द ऐं अलाह जो, तूं को बि तफ़ावत न ॼाण अब्द ऐं अलाह जे विच में, बाने ऐं परमात्मा जे विच में, बंदे ऐं मालिक जे विच में को बि फ़र्क़ु न महसूसु कर। हू आहे अमृत, हू बि दूरि न उन, हू अगरि अमृत आहे त हीउ जेको आहे बंदो आहे उनखां दूरि कोन आहे। ॿई हिकु ई ॻाल्हियूं आहिनि। इन ई करे इन ॻाल्हि खे असांखे अंदरि ताईं गंभीर रूप सां सोचण जी ज़रूरत आहे। ॿुधाए थो नेक्स्ट पॉइंट में, जेकी आहे हित हुत बि उहो ई अथई। जेकी हित आहे हुत माना जेको हिन लोक में आहे हुत बि उहो ई आहे। बन इहा ई बित तां तूं उहो ई आहीं, तोखे इन बित जे भञण जी ज़रूरत आहे। इहो जेका विच में दीवार अॼियल आहे उनखे टोड़ण जी ज़रूरत आहे। उहा दीवार अगरि बंदे ऐं परमात्मा जे विच मां असां टोड़े छॾींदासीं त उहो ई साॻियो थींदासीं, उहो ई साॻिया परमात्मा थी पवंदासीं जेके हिते संसार में अचण खां पहिरीं हुआसीं। हिन संसार में अची करे इंसानु तरह तरह जे मोहन में फासे थो। उन ई दीवार खे भला इंसान जे विच में ऐं परमात्मा जे विच में जेका दीवार आहे उन खे असांखे टोड़े छॾिणो आहे। उनखे टुटण खां पोइ इंसानु पंहिंजो पाण खे बंदो न पर ख़ुदि मालिक सम्झणु लॻे थो। इहे पॉइंटूं पाण कंदासीं। इन मां का डिफ़िकल्टी हुजे त बेशक तव्हां पुछी सघो थियूं। नेक्स्ट पाण सुभाणे कंदासीं। वहदत जा बाक़ी 5-7 बैत आहिनि उन्हनि खे पाण सुभाणे कंदासीं।